قاضي احمد में शुगर मिल जे मज़दूरनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। قاضي احمد में सकरन शुगर मिल जे मज़दूरनि मोहम्मद अकरम आराई, मोहम्मद इलियास मरी, मोहम्मद जुमन डाहिरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में प्रेस क्लब قاضي احمد अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सकरन शुगर मिल इंतिज़ामिया मुलाज़िमनि जूं 4 महीननि जूं पघारूं बंदि करे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हुननि चयो त मुलाज़िमनि जा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। सखर कोर्ट में केस हलंदड़ पर उते जज न आहे। साल पूरो थी वियो 7 नंबर के जज कोर्ट में जज कोन्हे जो केस हलाए न वरी असांजो वॾनि वटि वियासीं, बस वारनि वटि वियासीं, सभिनी खे अपीलूं कयूं, असां प्रेसूं कयूं, पर को बि असांजो ॿुधण वारो केरु कोन्हे। असां बिलावल साहब खे अपील था कयूं त तूं दावा थो करी त मां मज़दूरनि जी पार्टी आहियां, त छो असां साल पूरो 20-25 माण्हू असां बेरोज़गार थी वेठा आहियूं। उन खां पोइ हींअर 4 महीने जो पघारूं असां मज़दूरनि खे क्लियरेंस कोन, उन्हनि खे सजा तौरु उन्हनि खे कढी छॾियूं। असां कहिड़ो ॾोह कयो आहे? हुननि चयो त असां यूनियन अॻवाननि खे 1.5 साल खां जबरी तौरु बरतरफ़ कयो वियो आहे, जंहिं लाइ असांजो लेबर कोर्ट सखर में केस पिणु हलंदड़ आहे। हुननि वधीक चयो त मज़दूरनि जे हक़ लाइ आवाज़ उथारण ते असां समेत इंतिज़ामिया 20 खां वधीक मज़दूरनि खे बिना जवाज़ बरतरफ़ करे छॾियो आहे। मज़दूरनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मिल इंतिज़ामिया जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk